न्यूज़ का तव्हांखे अपडेट कंदा हलूं त मोज़िज़ शख़्सियत वाहिद बश ख़ान बिरोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त करण शरीफ़ थाणे जी पुलिस सुंदराणियुनि खां 5 लख रुपया रिश्वत वठी असां मथां कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जेका हिकु ज़्यादती आहे। हिन चयो त असां चोरनि खां बेज़ार हुआसीं ऐं आहियूं। 10-15 सालनि खां शिकारपुर शहर में वेठल आहियूं। उन चोरनि जे करे मुंहिंजो भाउ मोहम्मद बख्श उर्फ़ मामल बिरोई ऐं संदसि दोस्त फरमान चनू क़तल कया विया। इहो बि चोरनि जे करे विड़िया। वाहिद बश ख़ान बिरोई चयो त असां सां नाजाइज़ी करे हरू भरू मूं ते ऐं मुंहिंजे भाइरनि ऐं रिश्तेदारनि ते केस दाख़िल कयो वियो आहे, जिन में गुलशेर बिरोई, खानजान बिरोई, ख़ुदा बख्श, अर्ज़ मोहम्मद, ज़ुल्फ़कार बिरोई जा नाला कूड़ी FIR में ॾिना विया आहिनि। असांखे का बि ख़बर न आहे ऐं असीं त बदअमनी ऐं ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ु हूंदा आहियूं ऐं असां मथां केस दाख़िल करे ॾोहारी बनाइणु चाहे थी। उन करे असीं IG सिंध गुलाम नबी मेमण, DIG लाड़काणा नासिर आफ्ताब, SSP शिकारपुर इरफान समूह खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त असांजे मथां करण शरीफ़ थाणे ते दाख़िल कयल कूड़ीअ केस जे शफ़ाफ़ जांच करे FIR ख़तमु करे इंसाफ़ कयो वञे ऐं पुलिस खे हिदायत कई वञे त कंहिं बि शरीफ़ माण्हू मथां को बि कूड़ो केस दाख़िल न कयो वञे। अब्दुल रशीद महर, आवाज़ मेरहन न्यूज़, शिकारपुर।